ॿोॾि सिटियल माण्हू बुख ऐं बदहाली समेत अनेक तकलीफ़ुनि खे मोड़ियण ते मजबूर आहिनि। शहदाद कोट जे रिलीफ कैंप में ॿोॾि मुतासिर औरत 2 ॾींहनि खां ॿारनि खे खाधो न मिलण सबबि आपघात जी कोशिश कई आहे। हिन हवाले सां तफ़सील अदनान भट्टी जी हिन रिपोर्ट में। असीं इन वक़्तु शहदाद कोट जी तालका अस्पताल में मौजूद आहियूं। हिते नाज़रीन इहो ॿुधाईंदा हलूं त शहदाद कोट जे गर्ल्स हाई स्कूल में रिलीफ कैंप आहे जेको 2 महीननि खां ॿोॾि मुतासिर उते तरसियल आहिनि। उते हिकु औरत आहे जमाला ज़ाल यार मोहम्मद मंगसी। उहा जेका उनजो चवणु इहो आहे त माना बुख वॻे 2 ॾींहनि खां उन्हनि खे खाद खुराक जो सामान न पियो मिले ऐं उन्हनि खे मानी न पई मिले, जंहिंजे करे हू पखे जी तार में हथु विझी करे पाण जी ख़ुदकशी करण जी कोशिशि कई आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में हिन वक़्तु शहदाद कोट जी तालका अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। अचो त असां उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हायूं त हू छाकाणि कहिड़े सिलसिले जे कहिड़ी ॻाल्हि जे करे हुन ख़ुदकशी करण जी कोशिशि कई आहे। चाचा तव्हांजो नालो छा आहे? सही अलाह बश कयो। सही असांखे 2 ॾींहनि खां वठी मानी पाणी कुझु बि कोन्हे को, पाणी बि नथो मिले असांखे। असां उन जे करे मजबूर थी नंढा बच्चा ॾिसी बसि नई माना बिजली में तार में हथु उते सिंके चवां इहो बरतूं पाण मरे जा बचे उहो अलाह जे हथ में आहे। सरसे वारनि ॾे वञूं था त उहे नथा ॾियनि, जेकॾहिं वॾेरनि ॾे वञूं था उहे नथा ॾियनि। असां ग़रीब पिया आहियूं स्कूलनि में, बसि का शइ नथो मिले। मुख़्तियार कार बि असांजी मानी बंदि कई आहे साईं। मुख़्तियार कार बि नथो, अॻे देगियूं ॾींदो चांवरनि जूं उहो खाईंदा हुआसीं, मंझंदि जो खाईंदा हुआसीं, हिकु टाइम ॾींदो हो असांखे मानी, उहो सिंगे जो असां खाईंदा हुआसीं, उहो बि उन बंदि कयो आहे। हाणे सी काॾे वञूं नंढा बच्चा आहे असांजा, असां वेठा आहियूं बुख ते। जगह छो माई ख़ुदकशी करण जी कोशिशि कई आहे, उहा तव्हांजी छा थींदी आहे? उहा असीं मुंहिंजी नुंहुं आहे। हा नुंहुं, असीं 4 ॿार अथसि। घणनि ॾींहंनि खां तव्हांखे मानी न मिली? साईं कलाकूं असांखे मानी नथी मिले। हिकु टाइम चांवरनि जी हिकिड़ी देग ईंदी, उहो गरम करे असां खाईंदा हुआसीं, पंहिंजो अहिड़े हिसाब सां खाईंदा हुआसीं, अधु रखंदा हुआसीं, वरी ॿिए टाइम मथे अहिड़े हिसाब सां असां खाईंदा हुआसीं। उहो बि असांजो बंदि थी वियो। हाणे असां ग़रीब माण्हू छा खाऊं, माना नंढा बच्चा आहिनि, असां उन जे लाइ मजबूर थी चई हाणे हिन बच्चनि जे छा कयूं, बिजली में हथु ॾियां, ॿियो भला छा कयां। न को असांखे टोके न का ॾियनि था, न को राशन पाणी ॾिए थो मुख़्तियार कार, का शइ न मिले। असां बुख ते वेठा आहियूं, कुझु बि नथो ॾियूं असां। तव्हांजो नालो छा आहे? गोला। अमां जेका ख़ुदकशी करण जी कोशिशि जमाला जेका आहे उहा तुंहिंजी छा थींदी आहे? नो कीअं ॾिनो अथई? ॾिनई हाव जे भाई खां बचड़ा बुख पिया मारनि, कुझु न पियो मिले। उन जे हाव जे भाई खां पाण खे वञी उछलाई, का शइ बि नथो मिले। असां बुख ते वेठा आहियूं। उहे असां पंहिंजा लटा साड़े उहे मानी पचाए पंहिंजे ॿारनि खे था ॾियूं। तव्हांखे काठियूं बि कोन्हे? न का शइ बि असांखे कोन्हे। तव्हांखे घणनि ॾींहंनि खां नथो मिले मां खाद खुराक? कलाकूं असांखां बंदि आहे। तव्हां 2 ॾींहंनि खां बुख ते आहियूं। असां का शइ बि नथो मिले। तोखां वठूं, हुन खां वठी ईअं पंहिंजे बचनि खे ॾियूं था असां पंहिंजनि खे। नाज़रीन KTN न्यूज़ से ख़बरनि जी अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हींअर वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ अवां ॾिसी सघंदा प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी।